अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां आहियां अब्दुल्ला गदानी। दोस्तों, अॼु तव्हांजे साम्हूं मुहर्रमुल हराम बाबति 15 हैरान कंदड़ हक़ीक़तूं, आशूरा जी अहमियत ऐं फज़ीलतूं ज़िक्र कंदुसि। दोस्तों, मुहर्रमुल हराम इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे, पर ही सिर्फ़ नए साल जी शुरूआत जो महीनो न आहे, बल्कि फज़ीलतनि, तारीख़ी वाक़िअनि ऐं वॾनि सबक़नि सां भरपूर महीनो आहे। अचो त मुहर्रमुल हराम बाबति 15 अहम हक़ीक़तूं ॼाणूं। पहिरें नंबर ते इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे ऐं ॿिए नंबर ते ही उन्हनि चइनि मुक़दस महीननि मां हिकु आहे जिन खे अल्लाह पाक ख़ासि इज़त अता फरमाई आहे। यानी हिन खे अल्लाह पाक हिन महीने खे इज़त अता फरमाई आहे। ही मुक़दस महीनो आहे। टे नंबर ते लफ़्ज़ मुहर्रम जी माना आहे हुर्मत ऐं इज़त वारो महीनो। चौथे नंबर ते हिन महीने में नेक अमलनि जी अहमियत वधीक हूंदी आहे। हिन में माण्हू नेकियूं घणियूं कंदो आहे, नमाज़ पढ़ंदो आहे, क़ुरान पाक जी तिलावत कंदो आहे ऐं जेको आहे हिन खे नेकीअ जो हिकिड़ो बंदे खे नेकीअ जो वॾो जज़्बो हूंदो आहे। ऐं पंजे नंबर ते आशूरा यानी 10 मुहर्रम हिन महीने जो सभ खां मशहूर ॾींहुं आहे। 6 नंबर ते आशूरा जो रोज़ो वॾे फज़ीलत वारो अमल आहे। 7 नंबर ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं संदन क़ौम खे फिरौन खां निजात आशूरा जे ॾींहुं मिली हुई। 8 नंबर ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आशूरा जो रोज़ो रखंदा हुआ ऐं उम्मत खे बि तरग़ीब ॾींदा हुआ। 9 नंबर ते मुहर्रम सिर्फ़ जेको आहे सब्र ऐं इस्तिक़ामत जो दर्स ॾिए थो। मुहर्रम सब्र ऐं इस्तिक़ामत जो ई दर्स ॾिए थो पियो त इंसान खे खपे त हाय घोड़ा न करे, सब्र अख़्तियार करे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा पिया, जेको मुसीबत जे टाइम पंहिंजो गलो थो फाड़े, पंहिंजे गिरबान थो फाड़े, पाण जेको आहे पंहिंजो मथो थो कुटे, उहो मुंहिंजी उम्मत खां ई ॿाहिरि आहे। त मुंहिंजा अज़ीज़ मुस्लमान भाइरो दोस्तो, तव्हां असांखे इन महीने जे अंदरि सब्र ऐं इस्तिक़ामत जेको आहे करणु खपे। त 9 नंबर ते मुहर्रम सब्र ऐं इस्तिक़ामत जो दर्स ॾिए थो पियो। 10 नंबर ते इस्लामी तारीख़ जा केतिरा ई अहम वाक़िआ हिन महीने सां लाॻापियल आहिनि। 11 नंबर ते 10 मुहर्रम 61 हिजरी ते करबला जो तारीख़ी वाक़िओ पेश आयो। 12 नंबर ते हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हक़ ऐं सचाई लाइ अज़ीम कुर्बानी ॾिनी। 13 नंबर ते करबला जो पैगाम ज़ुल्म जे साम्हूं हक़ ते साबित कदम रहण आहे। 14 नंबर ते मुहर्रम मुसलमाननि खे इतिहाद, अख़ुवत ऐं कुर्बानी जी यादि ॾियारे थो पियो त इन में असांखे इतिहाद करणु खपे, असांखे भाईपी अख़्तियार करणु खपे। ऐं इन में जेकी आहे ही महीनो कुर्बानी वारो महीनो आहे। हिन में जेको आहे सईदना हज़रत हुसैन, सईदना हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं जेकी ॿिया इमाम आहिनि उन्हनि जेको आहे इन महीने जे अंदरि कुर्बानी ॾिनी। 15 नंबर ते ही महीनो असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में नेकी, सब्र ऐं अल्लाह जे इताअत अख़्तियार करण जो दर्स ॾिए थो पियो। त मुंहिंजा अज़ीज़ मुस्लमान भाइयो दोस्तो, मुहर्रमुल हराम जो असल पैगाम इहो आहे त इंसान हर हाल में हक़ सां गॾु बीहे, बातिल खे छॾे ॾे, हक़ सां गॾु बीहे, हक़ जो साथ ॾे, सब्र अख़्तियार करे ऐं अल्लाह पाक जी रज़ा खे सभ खां मथां सम्झे। तारीख़ जा उहे वाक़िआ अॼु बि असांजे लाइ हिदायत ऐं नसीहत जो वॾो ज़रियो आहिनि। अल्लाह पाक असां सभिनी खे मुहर्रमुल हराम जे बरकतनि मां भरपूर फ़ाइदो हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अस्सलाम वालेकुम।